के अगवा करण आया मूंखे त मुंहिंजो बाबा अची वियो त उनखे कुटे उन जंगू बाहूं बनी विया। मुंहिंजे चाचे जा पुट जॉन अब्दुल नबी अल्लाह रखियो ऐं राशिद नालो अथसि ख़ाशो कंदा अथसि। हिननि जो मुखिया अब्दुल नबी वरी राति असांजे घर ते हमलो कयो अथनि। रमज़ान बि गॾु आहिनि पंहिंजो पीउ ऐं अब्दुल नबी बि अल्लाह रखियो बि ऐं राशिद बि ऐं 2 ॼणा ॿिए बि आहे उन्हनि खे बुटूं लॻल हुयूं असां न सुञातोसीं। असां कमरे में वञी भॼी ऐं दर ॾिना आहिनि। हे हो महिरबानी करे SSP कंबर शहदाद कोट SHO नसीराबाद IG सिंध खां असां अपील था कयूं त असां सां इंसाफ़ कयो वञे। असांजे पीउ खे छो मारियो अथनि उनखे बेगुनाह छाजे लाइ था कया अथनि उन कहिड़ो ॾोह कनि असांखे छाजे लाइ अॻुवा था कनि। असां बि पहिरियां बि कोर्ट विया हुआसीं असांखे प्रोसिक्यूशन हे असांजो तहफ़्फ़ुज़ वरितल आहे उन खां बावजूद बि मूंखे अॻुवा था कनि मुंहिंजे बाबा खे मारिया वरी हाणे चवनि था असां तव्हांजे ॿाहिरनि खे मारींदासीं असांखे छोकिरी ॾियो। मां राज़ी न आहियां मां निकाह नथी कयां मुंहिंजी ज़िंदगी आहे न मां गुज़ारींदमि न। असांखे ब्लैकमेल पिया था कनि धमकी ॾेई था वञनि घर में अची मारे था वञनि अॻुवा था कनि। असां सां इंसाफ़ कयो मां वाहूं थी पातां अल्लाह जे वास्ते मुंहिंजो रओ अथव मुंहिंजे पीउ सां इंसाफ़ कयो। अब हाणे मुंहिंजी न्याणी खे अॻुवा करण आयासीं मुंहिंजो मुड़ुसु वियो अॻिते उनखे वठी मारियो ॼंगूं ॿाहूं 2 ॿाहूं बि चट कयसि ॼंगूं बि उनखे मारियूं अथनि। असां मुंहिंजी छोकिरी खे अॻुवा करण पिया अचनि उनखे बेख़बर हो ख़बर कान हुअसि उहो वियो ओचिते उनखे बसि इहा हालत कयूं टंगूं ॿाहूं भञी फिटी कयनिसि। वरी राति आया हाणे मुंहिंजी न्याणी खे अॻुवा करण असांजा मर्द हड़ कोन हुआ सो असां रड़ियूं करे मिड़ई दर ॾेई उते बीठाऊं पोइ भॼी विया। अच्छा पुलिस खे आगाह कयो अथव तव्हां? पुलिस खे असां दाऊं ॾिनियूं आहिनि पुलिस खे बि आगाह कयो आहे। छा थी चए पुलिस? पुलिस अञा जांच में आहे गिरफ़्तार दर ते वञनि थी बसि चए थी माण्हू जो लेडीज़ पुलिस वटि वञनि न उते माई खे मोबाइल आहिनि सभु उते राब्ता कनि थियूं पयूं ॻाल्हाइनि थियूं सभु ख़बर वारे आहिनि। बाक़ी ईअं त कुझु कोन थींदो न दर ते वञी चवनि था माण्हू जो मर्द जो मायूं चवनि थियूं असां वटि मर्द कोन्हे वरी मोटे हलिया था पुलिस का अदालत नथी करे असांजो बेगुनाह कुटियो वियो आहे ज़ुल्म आहे असां सां असां ग़रीब आहियूं ॾाढा माण्हू चोर आहिनि धाड़ेल आहिनि ॾिंगा आहिनि असांखे घर में कई दफ़ा धमकियूं ॾेई विया आहिनि असां सां ज़ुल्म आहे असां सां इंसाफ़ थिए। वरी अदा चवनि था त असां इन्हनि खे मुंहिंजे ॿाहिरनि खे बि चवनि था असां इन्हनि खे बि मारींदासीं उन्हनि खे बि